नाज़रीन, सिंधी अदबी बोर्ड इंतजामिया पारां ढगे वारो लोगो हटाइण ख़िलाफ़ जामशोरो में सिंधी अदबी संगत तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी रिपोर्ट। सिंधी अदबी बोर्ड इंतजामिया पारां ढगे जो लोगो हटाइण वारे अमल ख़िलाफ़ जामशोर में सिंधी अदबी संगत तरफ़ां रैली कढी शहर जे मुख्य चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दिलदार जांवरी, मंज़ूर अबड़ो, सरवर ख़ासकली, दीदार शाह में ॿियनि जी अॻुवाणी में कयल एहतिजाज में शामिल माण्हुनि सिंधी अदबी बोर्ड इंतजामिया पारां ढगे वारो तारीख़ी लोगो हटाइण जी मज़म्मत कंदे उन जी बहालीअ जो मुतालबो कयो। असांजी तारीख़ सां, असांजी सक़ाफ़त सां, असां सभी असां हथ चुरांद करे ऐं हिकिड़ो मज़हबी हिकिड़ो तासुर ॾिनो वियो आहे त ढगो जेको आहे ॿिए मज़हब जो जेको आहे हिकिड़ो मुक़दस जेको आहे जानवर आहे। इन करे असां सिंधी धरती जेका आहे उहा आज़ादु धरती आहे, हर मज़हब लाइ आज़ादु धरती आहे। इन करे ढगे जो लोगो बहाल कयो। तारीख़ आहे, हिकु अलामत आहे सिंध जे जेका तहज़ीब ऐं तमदन जी अलामत आहे। मोहन जे दड़े मां निकितल हिकिड़ी अलामत आहे। उनके सिंध जे सनावंदन, सिंध जे आलमन, सिंध जे ॾाहनि जो का सो हिन अदबी बोर्ड जे ख़ालकनि, हिन अदबी बोर्ड जे फाउंडरनि, साईं GM समेत जेके बि हुआ उन्हनि इन जो का सो हिन ढगे खे जो का सो हिन इदारे जो का लोगो करार ॾिनो हो ऐं उहो सालनि खां हलंदो पियो अचे। उहा सॼी हिकिड़ी तारीख़ मौजूदु आहे। तंहिं करे मौजूदा चेयरमैन जेकी हिन क़िस्म जो फ़ैसिलो कयो आहे उनखे जो का सो असां हिन अॼोके एहतिजाज जे मार्फत इहो चवंदासीं त सिंध जे समूरनि साझावंदनि खे घुराए इन मामले ते जो का सो इहा जेकी बेचैनी आहे इनखे ख़तमु कयो वञे। सिंधी अदबी बोर्ड मां तारीख़ी ऐं क़दीमी ॾाहनि ऐं अकाबरनि जो जोड़ियल लोगो ऐं जेको डांद जो आहे तारीख़ी वरसो आहे उहो असांजो हिकिड़े तारीख़ जो तसलसल आहे। उनखे बेसारणु, उनखे ख़तमु करणु इहा हिकिड़ी असांजे सिंध जे अदब, इल्म, ॾाहनि ऐं क़ौमी असांजी वहदत सां ज़्यादती आहे। तारीख़ी लोगो जंहिंजी निस्बत मोहन जे दड़े जी तारीख़ सां आहे, संबारा जी तारीख़ सां आहे, त उहो लोगो में जेको ढगो ॾिनल आहे उनखे तब्दील कयो आहे। सिंधी अदबी संगत जा सभु अदीब दानिशर इहा घुर कनि था त तारीख़ी लोगो उहो ढगो बहाल कयो वञे जीअं असांजी तारीख़ सलामत रहे। क़ौमुनि जी सरबुलंदी तारीख़ सां हूंदी आहे, उन सरबुलंदी सां का बि खौस न कई वञे। असांजो तारीख़ी वरसो जो ढगो आहे जेको मोहन जे दड़े जी तारीख़ सां मुशावत रखे थो उनखे हटायो वियो। उन्हनि जे लाइ असां उनजी बहाली लाइ या असां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो त असां सिंधी अदबी बोर्ड जे इंतज़ामिया जी इन हरकतनि जी भरपूर नमूने सां मज़म्मत करियूं था। एहतिजाज में शामिल रागिन ऐं शाइरनि पंहिंजे फ़न ज़रिए सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां मुहबत जो इज़हार पिणु कयो। कैमरामैन हयात मीरानी सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।